वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू व ला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून। नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह। सदक़ल्लाहुल अज़ीम। मुअज़्ज़िज़ उलमाए इकराम ऐं मोहतरम अराकीन मजलिस उमूमी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असांजे इन प्रोग्राम जा मेहमान ख़ास हज़रत साईं मौलाना राशिद महमूद सुमरो साहब आहिनि। उनखां अॻु में असांजे ज़िले में दोस्तनि जमाती हवाले सां पंहिंजी कारगुज़ारी ॿुधाई सभिनी तालुक़नि जी। तालुक़े खां पोइ ज़िले जी अल्हम्दुलिल्लाह इहा ख़ुशी थी आहे त जमीयत उलमा इस्लाम पंहिंजे पेरनि ते बीठी आहे। काफ़ी कम थियो आहे, जेके न थियण जहिड़ा कम हुआ दोस्तनि जे बयान मां महसूस थो थिए त कमु तमामु घणो थी चुको आहे ऐं अल्लाह जे रहमत में उमेदवार आहियूं। अल्लाह अञा इन में बरकतूं नसीब फरमाईंदो इंशाअल्लाह। असां सभु जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन आहियूं। जमीयत उलमाए इस्लाम आलमन जो गॾियल पाण में इत्तिहाद इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ। तव्हां मां ॾिठो आहे त मस्जिद शरीफ़ में तक़रीबन जेके माण्हू आहिनि ये कसीर तइदाद उलमा ऐं हाफ़िज़नि जी आहे। मां नंढड़ो हुउसि, हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह, हज़रत मौलाना ग़ुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह दादो आया। डिग्री कॉलेज वारे रोड सां पीर मज़हर हक़ साहब जो बंगलो आहे। पीर इलाही बख्श उन ज़माने में ज़िंदा था। उन्हनि जे उन बंगले में इहो प्रोग्राम थियो। चंद माण्हू गॾु थिया हा, प्रोग्राम थी वियो अल्हम्दुलिल्लाह। उलमा इकराम हिम्मत कई, इत्तिहाद इत्तिफ़ाक़ में कमु कयूं। मूंखे उहे ॾींहं न आहिनि विसरिया त हज़रत वालिद साहिब रहमतुल्लाह अलैह दादू शहर जे इलाही ताक़तवर वॾेरे रईस अल्लण खां बिगाड़ी उन जे मुक़ाबले में MNA जो फार्मर आयो। हू सरदार माण्हू ऐं इंतिहाई मालदार। उन जे मुक़ाबले में हिकिड़ो मदरसे जो मौलवी जेको मिसकीन माण्हू जंहिंजे घर में पंहिंजी ज़ाती साइकिल बि कान हुई। काफ़ी दड़का दिलासा दाबा लालचूं। मूंखे यादि आहे त हज़रत वालिद साहिब रहमतुल्लाह अलैह लफ़्ज़ इहे फरमाया त मां मुक़ाबिलो तव्हां सां नथो कयां। अल्लाह जे दीन जे ख़िलाफ़ जेके माण्हू उथी बीठा आहिनि मुंहिंजो मुक़ाबिलो उन्हनि सां आहे। मां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर बीठो आहियां त मुंहिंजे अल्लाह जो दीन बुलंद थिए। मुंहिंजो मक़सदु मूंखे यादि आहे त पीर मज़हर हक़ साहब पैसनि जी हिकिड़ी वॾी बेग भरे हज़रत वालिद साहिब वटि खणी आया त मौलवी माण्हू आहीं, ग़रीब माण्हू आहीं, मदरसो ठाराए, ख़र्च कर, पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ार, तूं रईस जे मुक़ाबले में हथ खण। हज़रत वालिद साहिब रहमतुल्लाह अलैह फरमाया त मां इन मक़सद जे कारण न बीठो आहियां त मूंखे कुझु मिले। मुंहिंजो हिते बीहण जो मक़सदु इहो आहे त अल्लाह जे दीन जो ग़लबो क़ाइमु थिए। मूंखे इन्हनि पैसनि जी ज़रूरत कान्हे। हिकिड़ो माण्हू निमाज़ में बीहे
असर की नमाज हुजे 3 रकातूं पढ़ी सलाम वराए उनजी नमाज कान थींदी। तंहिंजे करे मां अल्लाह जे दीन जे ख़ातिर बीठो आहियां। मां पंहिंजी ज़ाती का बि गर्द कान्हे। हरूभरू तव्हांखे मूंखे हथु खणाइणो आहे त हज़रत मौलाना मुफ्ती महमूद खां लिखाए अचो त मौलाना तव्हां हथु खणो त मां हथु खणंदुसि, न त मां बिल्कुलु हथु कोन खणंदुसि। वरी चयो मौलाना तव्हां खटींदो त उहो ई कोन अजायो सां ॿुधाए कयो। पाण बाबा इहा ॻाल्हि मां बिल्कुलु सम्झां थो त मां खटींदुसि कोन। तव्हां वटि हर क़िस्म जा रस्ता आहिनि, माली वसाइल बि आहिनि। कुझु बि कयो ऑफिसनि में थिए, जीअं राशि साहब वारनि सां थियो लाड़काणे में, खटे में विया रिपोर्टूं अची वियूं, को बि रिपोर्ट बदिली थी वई। इहो मां सम्झां थो, पर मां दीन सां दुख नथो करे सघां कुझु। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, असांजी जमियत उलमा इस्लाम आला कलमतुल्लाह जे लाइ बीठी आहे। असां सभिनी जो मक़सदु इहो आहे त हिन धरती ते अल्लाह जो निज़ाम क़ाइमु थिए। असां नंढा, असां वॾा, असां पुराड़ा सभिनी कोशिश में, ऐं उन खां पोइ इहो मक़सदु कोन्हे त असां सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि जी मदद कयूं। हींअर रिपोर्टनि में तव्हां ॿुधो त पाड़े वारे हुनखे तकलीफ़ थी, असां हुनजी मदद में भॻासीं, ओड वारा हुते पुॼी विया, असां वञी उन्हनि जी मदद कई, फलाणो माण्हू बीमार हो हुनखे फ्री अस्पताल पहुचायोसीं। इहो असांजे जमात मंशूर आहे, बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत। इंसान त आहे न, उनखे तकलीफ़ आहे, उनखे तकलीफ़ में भॼी था उनजी मदद कयूं न। इस्लाम जो मक़सदु छा आहे? असां जेके आलिम गॾु थिया आहियूं उनजो प्रोग्राम ई इहो आहे, इत्तिफ़ाक़, इत्तिहाद, ख़िदमत। उनमें कुझु दोस्तनि कुझु ॻाल्हियूं ॿियूं बि कयूं। असां सां ॿुधायो न पियो, असांखे दावा मां सही न ॿुधा, कहिड़ी शिकायत कई, सभु ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। इन जो असुलु सबबु जेको आहे, वाहिगुरू उलमा करे न, मां चंद ॻाल्हियूं अर्ज़ु करणु थो चाहियां जमायत जे हवाले सां। राब्ते जो फुक़दान आहे असां वटि, राब्तो सां बिल्कुलु कोन्हे। दोस्त दोस्तनि सां हिकिड़े जी ख़ैरियत पुछण जे लाइ तयारु आहिनि। हफ़्ते में घटि हिकिड़ो दोस्त ॿिए दोस्त खे फ़ोन करे था पुछनि ख़ैर आहे, ईअं पियो वक़्तु गुज़रे, कहिड़ा हाल आहे, जमात जी कारगुज़ारी छा आहे, तव्हां कमु किथे पिया कयो, तव्हांजो उहिदो कहिड़ो आहे, इहो हिकिड़े खां पुछण जो हक़ु आहे। अदानोरी असां कॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं, ॿिए ॾियारे, टे ॾियारे, अठे ॾियारे ज़रूरु हिकिड़े सां राब्ते में हूंदा आहियूं। साईं मौलाना नवाज़ुल्लाह साहिब सां राब्ते में हूंदा आहियूं। कारकुन जो इहो मक़सदु कोन्हे त बसि ठीकु आहे, उहिदो मिलियो त मां ॿियनि खे विसारे छॾियां। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा अज़ीज़ो, सैयदुल क़ौम ख़ातिम, असां बिल्कुलु वॾनि उहिदनि ते वेठा आहियूं, ज़िले में वेठा आहियूं, पर मां सची ॻाल्हि ॿुधायां, तव्हां असांजा साईं आहियो, असां तव्हांजा नौकर। ख़ुदा जे रज़ा जे ख़ातिर अगरि असां खां ख़ता थी आहे त मां बहसियत सीनियर नाइब अमीर जे सॼी जमात सां मज़रत थो कयां, मूंखे माफ़ कयो, मुंहिंजी कोताही आहे, जो मां दोस्तनि ॾे पंहिंजो ॾियाको न आहियां पहुचाए सघे। राब्तो रखो, रिकॉर्ड वारा पंहिंजो रिकॉर्ड ठाहियो, पंडनि वारा पंहिंजो पंड मज़बूत कयो, इजलासनि वारा पंहिंजे प्रोग्राम जे मुताबिक़, दस्तूर जे मुताबिक़ इजलास। दोस्त चवण हाणे दस्तूर कोन्हे, असां कीअं हलायूं प्रोग्राम। अल्हम्दुलिल्लाह अदा मौलाना जन इहा कोशिशि कई आहे, दस्तूर अची विया आहिनि, दोस्तनि खे मिली विया आहिनि। ख़ुदा रा हाणे त कोताही न कयो न, हिकिड़ी शइ तव्हां वटि कान, इहा शइ तव्हांखे पहुती आहे त हाणे त भला सेट थियो। एतिरी मूंखे ज़रूरु ख़ुशी थी आहे, मां जेटीआई खां वठी जमियत उलमा इस्लाम जे ज़िले सूबे ताईं पहुतो आहियां। कॾहिं मूं जमियत उलमा इस्लाम जो रिकॉर्ड ईअं न ॾिठो आहे जीअं हिन दफ़े ॾिठो। दोस्तनि रिकॉर्ड खणी मुंहिंजे साम्हूं रखियो। सची ॻाल्हि ॿुधो त दिलि में दुआ निकिती त रब अञा हिननि खे इहे चवंदा आहिनि न, दिन दुगनी रात चुगनी तरक़ी नसीब फरमाए, हिन में बरकतूं नाज़िल फरमाए। बाक़ी आहे इंतज़ाम, इंतज़ाम जी सूरत हाल असां कॉन्ट्रीजन वेठा था।
ये ना है तो असां हिननि खां ॾिना आहियूं, असां मज़बूत आहियूं पंहिंजे हवाले सां। तव्हां दोस्त रैसन वॾेरनि सरदारनि अमीरनि मोहतरमनि वञण जी ज़रूरत कान्हे। तव्हां हिमत भरिया थियो, मुजाहिद थियो, छो त हिकिड़ो असांजे लाइ शर्त आहे। तव्हां ॾिसो असांजे अल्लामा राशिद साहब जा बयान फेसबुक ते अचनि था या यूट्यूब ते अचनि था या अख़बारुनि में अचनि था। हज़रत से मौलाना फज़लुर रहमान साहब जा बयान तव्हां ॿुधा आहिनि, अख़बारुनि में बि आया आहिनि, मौलाना जूं तक़रीरूं आम फेसबुक ते हलनि पियूं थियूं। छा थो फरमाए मौलाना? सची ॻाल्हि ॿुधो त मां त मौलाना जा बयान पढ़ी ऐं केॾी महिल मुंहिंजो दिमाग़ उथी वेंदो त मौलाना खे थी छा वियो आहे। मदरसे जो मुला ऐं हेठियूं ददकियूं ऐं बुकतियूं सदरनि खे, वज़ीर आज़म खे, फौजियुनि खे, न त इहे मस्त हाथी कचो पटे माण्हू खे खाई वञनि। एॾा चरिया आहिनि इहे चरिया चवनि था इसका नाम न ले। पोइ जीअं मां सवेल दोस्तनि सां पई खिलियो त इहा खखर आहे, हिनखे भितर माण्हू त चंबड़ी थो वञे। यार ईअं बि कॾहिं थियो हिकिड़े माण्हू खे ॾोहारी करे नेब जो लेटर कढी हुन खां पोइ चवनि था हमने कुझु दिया ई नहीं है वड़ एॾा हलाली तव्हां पुट रहियो जो तव्हां हिकिड़नि खे दड़का ॾेई चओ था आहियूं ई न। पुट इहा ॻाल्हि इन करे थो सम्झाइणु चाहियां त तव्हां हिमत वारा आहियो, तव्हां दिलेर आहियो, तव्हां वॾी हिकिड़ी मज़बूत क़यादत जे पोयां आहियो, तव्हांखे लॻायो। मूंखे यादि आहे त साईं बेग शरीफ़ वारा रहमतुल्लाह अलैहि जे लाइ चवंदा आहिनि त साईं जन फरमाईंदा हुआ त हीअ जेका मां जमियत उलमा इस्लाम जी मेंबरशिप जी फर्क़ी वरिती आहे न, इहा जन्नत जी टिकट आहे। मां जमियत उलमा इस्लाम जो जेको मेंबर ऐं कारकुन थियो आहियां, इहा जन्नत जी टिकट आहे। हज़रत साईं जन शाफ़िर जा करवाला वॾा बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि, साईं लाहौर वारनि जा, साईं हाली शरीफ़ वारनि जा ख़लीफ़ा फरमाईंदा हुआ पुट कि जेकॾहिं असां वटि निजात जो को ज़रियो आहे त सिर्फ़ु इहो आहे जो जमियत उलमा इस्लाम जा ख़ातिम आहिनि। असांखे इन में उमेद आहे त रब जे सदके माफ़त छो त असां सभु आलम हाफ़िज़ पाण में कयूं। ॿियो इहो अर्ज़ु कंदुसि दोस्तनि खे, असां पाण में तक़वा इख्तियार कयूं। असांखे परहेज़गारी जी ज़रूरत आहे कि थोरी घणी जेका हिक ॿिए जी शिकवा कयूं था, असांजी दिलि अंदरि बीमार आहे, इन दिलि जो इलाज कयूं। 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी कयूं, थी सघे थो त तहज्जुद बि पढ़ूं, इस्तिग़फ़ार जा कलमात घटि में घटि रोज़ानी 200-300 दफ़ा कयूं। इहा दिलि ते असांजी जेका मेरान चढ़ी आहे यादि रखो। मुत्तक़ी ऐं परहेज़गार जेके था, कुरान मजीद जो आयतूं मां हाफ़िज़ न आहियां, कमी कोताही हुजे माफ़ कजो। वयत्तक़िल्लाह वयजअल लहू मख़रजा। तव्हां मुत्तक़ी थींदव, अल्लाह खां डिॼंदव न त रब तव्हांजो राह खोले ॾींदो, तव्हांजा रस्ता कढंदो रब अलाह। तव्हां कामयाब थी अॻिते पहुचंदव। इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह, जेके तौहीद परस्तिया मुशरिक न आहिनि, क़बर पुजारी न आहिनि, काठ जा पुजारी न आहिनि, मिटी चटू न आहिनि, उन जे लाइ अल्लाह जो हुकुम आहे। इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह, जिन चयो असांजो रब अल्लाह, सुम्मा इस्तक़ामू, उन ते मज़बूत थी बीठा, ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू। मां हिननि अखियुनि सां मक़ाम बदर खे ॾिसी आहियां, गुनाहगार अल्लाह तो जाने न तो जो दोस्त वठी ॾेखारियो त साईं हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हिन घाटी जबल जी मां लथो, जेके मलाइक वठी आयो हुज़ूर जे मदद कई। आज भी हो अगर इब्राहिम का ईमान पैदा हो, आग कर सकती है अंदाज़े गुलिस्तां पैदा। तू पाण में कैफियत पैदा कर। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाईंदा अल्लाह ताला ॿियूं त कई ख़सलतूं ऐं ख़ूबियूं मूं में ॾेई छॾियूं, मां ईअं चवंदुसि त ख़ूबियुनि जो मजमूओ असांजा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, पर पाण फरमायूं नसब त बिर्रो। मूं में अल्लाह उहा कैफियत रखी जो ॾिसण वारा कंध हेठि करे वेही रहंदा, अब को डिॼी विया। ॿाहिरि ईंदो त सजंदो त वॾी हस्ती आहे, का वॾी शख़्सियत आहे। तव्हां उन नबी जा वारिस आहियो न, तव्हां उन नबी जा उम्मती आहियो न,
जॾहिं तव्हांजूं दिलियूं पाक थींदियूं त अल्लाह तबारक ताला तव्हां उहे शयूं पैदा कंदो। साईं मौलाना जा केतिरा दफ़ा एसपी साहिब जी मीटिंग में असां गॾिजी हलिया। साईं एसपी साहिब कुर्सी बीहंदो आहे, कुर्सी छॾींदो आहे, अल्लाह जे ज़ात जो कसम खणी था चऊं असां मदरसे जा मुला आहियूं, पर एसएसपी दादो कुर्सी छॾे ॿाहिरि निकिरी अची भाकुर पाईंदो मिलंदो आहे, साईं भली आया जी आया। इहा सुहिणे नबी जे सुन्नत जी बरकत। तव्हां पाक दामन थी पोइ पाक सूरत थियो, पाक सीरत थियो। रब जा रहमत जा मलाइक तव्हांजी मदद बि कंदा, तव्हांजी हिफ़ाज़त कंदा। तो छा फरमाई अॻिते हली करे तव्हां अकेला आहियो? तव्हां पाण खे ईअं सम्झो त असांजो केरु कोन्हे? हा, हबीब रहमान न ईंदो त मां मरी वेंदुसि, अनवर न ईंदो त मां लुड़ी वेंदुसि, मौलाना अब्दुल्ला मसूद साहब न ईंदा त असां ॾुखिया थींदासीं। रब जे ज़ात जो कसम अल्लाह जो इहो वाइदो कोन्हे तव्हां खां। फरमाई तव्हां सिधा थी हलो, नहनु औलियाउकुम फिल हयात दुनिया व फिल आखिरत। दुनिया में भी तव्हांजी मदद असां कंदासीं, आखिरत में भी तव्हांजी मदद असां कंदासीं। अचो त पुट हर माण्हू ॿिए खे ॾिसे थो चए थो त ही कसो, पर ईमान इस्लाम अकुल शरीयत शराफ़त असांखे इहा शइ सेखारे थी। मिड़ी मयारूं मुंडे हिकु न बोतल में पाए, मां कसो आहियां, मूं में कोताही आहे, मूं खां ग़लती आहे, मां छो थो पंहिंजे वॾे जी गिला कयां? चइबो त का तकलीफ़ आहे न मुंहिंजे अंदरि। पुट इहे कमु न हलंदो। जमीयत उलमा इस्लाम आलिमनि सालिहनि बुज़ुर्गनि जी जमात आहे। अल्लाह त ॼाणे तव्हां हीअ जो शुरू थींदो कराची खां वठी पाकिस्तान जे आख़िरी कुंड ते वञो हलिया त रुॻो तव्हांखे अल्लाह जा वली आलिम सालिह बुज़ुर्ग हाफ़िज़ मुजाहिद गाज़ी शहीद जमीयत उलमा इस्लाम जा मेंबर तव्हांखे मिलंदा। ऐं इहा उहा जमात आहे जेका सहाबा वारी जमात आहे। तव्हांजे पाकिस्तान जो अमीर मोहतरम छा थो फरमाए? कि तव्हां असांखे ईअं सम्झो आहे छा? तुम्हारे बड़े बड़े रैंकों वाले, बड़ी बड़ी इज्जत वाले, बड़े बड़े मोहतरम, मैं इनसे ज्यादा मोहतरम हूं। माना तुंहिंजो जनरल केरु थींदो आहे, तुंहिंजो कर्नल केरु थींदो आहे, तुंहिंजो आफीसर केरु थींदो आहे, तुंहिंजा वज़ीर केरु थींदा आहिनि, पर तुंहिंजो बादशाह जेको कुर्सी ते वेठो आहे सदर आहे, मां मदरसे जो मौलवी हुन खां वधीक मोहतरम आहियां। मुंहिंजा जमायती हिते शायदि हूंदा जेके जुमो मुंहिंजो मुंहिंजो पढ़ंदा आहिनि, उन्हनि खे मूं टे ॻाल्हियूं सेखारियूं। टे ॻाल्हियूं। ड्रिजबो अल्लाह जी ज़ात, ये पुट ड्रिजबो अल्लाह जी ज़ात खां, झुकबो अल्लाह जी ज़ात जे साम्हूं, पंहिंजो पाण खे खपाइबो त अल्लाह जे रसूल बस। वॾे में वॾी ताक़त आहे, हुन सां टकराइजी वञो, तव्हांखे यकीन हुजे त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, कोई झुकाए नथो सघे तव्हां, कोई तव्हांखे झुकाए नथो सघे। ऐं अल्लाह रसूल जे दीन जो मामिलो अचे त सभिनी खां अॻिते थी पंहिंजो पाण खे पेश करे, मां हाज़िर आहियां, मुंहिंजी ज़रूरत आहे, मां हाज़िर आहियां। असांजा दोस्त ईंदा आहिनि, मौत के तहत वीचारा मोहबत कनि था, पोइ कॾहिं कॾहिं वेही चवंदा आहिनि साईं असां तव्हांजे दर जा ॿुहारी वारा मुरीद आहियूं, असां ॿुहारी ॼणा आहियूं, असांखे हुकुम कयो त असां तव्हांजा बाथरूम साफ़ कयूं, असां तव्हांजूं खिड़कियूं साफ़ कयूं त ॿुहारियूं। अरे बाबा तव्हां मोहतरम तव्हां बुज़ुर्ग किसी बसि हाणे असांखे मौक़ो ॾियो। पुट तूं पंहिंजी जाइ ते आलिम आहीं, तूं हाफ़िज़ आहीं, तूं कारी आहीं, तूं चङो ॻोठ जो आहीं, तूं पाड़े जो मोतबर आहीं, पर दीन जे कारण तूं नौकर आहीं, नौकर थींदी। अल्लाह जो कसम खणी थो चवां, जेकॾहिं हबीब रहमान खे जमात हुकुम करे तो कि बाथरूम साफ़ कर, मां कसम सां थो चवां त मां उथी तव्हांजा बाथरूम साफ़ करण जे लाइ तयारु आहियां। हज़रत साईं जन शाह पंजा करवाला रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, असां दुकान में पढ़ंदा हुआसीं, हज़रत मौलाना मोहम्मद कामिल साहब रहमतुल्लाह अलैह मदफन बकी गरकत में मदीना मुनव्वरा में, पर
ज़िंदगी हूंदी हुई मदरसे जा तालिब ईंदा आहिनि जंग में उनखे लोड़ो आयो अदर साईं राति जो उथी अचनि पोडर सां उहो गंद गॾु कनि उहो दॿे में भरनि फरमाए मां मोहम्मद हसन खे कुल्हे ते खणाईंदा हुआ मोहम्मद हसन जो ॿार वञी परे फिटो करे आ फरमाए मां इहो गंद खणी वञी ॿाहिरि फिटो कंदो साईं जे मदरसे में पढ़ंदुसि त साईं जन मदीने शरीफ़ विया अल्लाह ताला मूंखे अहिड़ो इनाम कयो जो साईं जे कापी में लिखिया त मूं निंड जे अंदरि केतिरा ई दफ़ा पाक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कई पुटनि नौकर थियण सां इज़त मिलंदी न साईं असांजा बुज़ुर्ग वेठा आहिनि पुछा कयो त अल्लाह जे ज़िक्र में इहे शयूं आहिनि न मां ख़ाक जो हिकु बेजान बुत आहियां ऐं मुंहिंजा अल्लाह मां ख़ाक जो हिकु बेजान बुत आहियां हे जेको कुझु नज़र अचे पियो तुंहिंजे मदर नज़रियात जी बरकत आहे तुंहिंजे इस्म मुबारक जी बरकत आहे जॾहिं असां पंहिंजे दीवारनि खे पंहिंजे दिलनि खे अल्लाह जे ज़िक्र सां मुनवर कंदासीं अल्लाह त ॼणे सभु गॾु कमु निकिरी ऐं शौक़ु पैदा थींदो त सभिनी खां अॻु में माण्हू जमात जी हमदर्दी पैदा थींदी भली आलमनि जी जमात मां अॻु में भली इहे 5 घड़ियूं मां अॻु में वेहां तव्हां दोस्तनि खे तयारु आहियो तक़वा इख्तियार कंदो परहेज़गारी कंदो इस्तिग़फ़ार कंदो अल्लाह जे रब ते रोई रब खे राज़ी कंदो पुटु तुंहिंजे भलाई आहे अल्लाह त ॼण मां हिकिड़ो गुनहगार माण्हू आहियां पर जॾहिं ॻाल्हि सच में हिन करे मिनत थो कयां त रुठल रब खे राज़ी कयो तव्हां रब खे परचाईंदो रब जी रहमत तव्हांजे मथां नाज़िल थींदी जमीयत उलमा इस्लाम असांजे दोस्तनि बुज़ुर्गनि सालिहनि आलिमनि औलिया अल्लाह जी जमात आहे उन्हनि एतिरे ताईं फरमायो त निजात जो ज़रियो जमीयत उलमा इस्लाम कारकुन आहियो तव्हांखे मुबारक न आहियो दोस्तनि खे वठी अचो उन्हनि खे मेंबर करायो जमात ऐं दीन जे लाइ कोशिशि कयो ग़ल्ब इस्लाम जे लाइ कोशिशि कयो पुट असांखे तव्हांजे सीटुनि जी ज़रूरत कोन्हे पर ज़रूरत आहे न आहे इन करे दुनिया जी बरकत आहे इन जे करे त ताक़त सां सभु कुझु थींदो तव्हांजो दोस्त बलदियाती चेयरमैन हूंदो तव्हांजा पंज कम कंदो तव्हांजो दोस्त डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन हूंदो तव्हांजा कम थींदा तव्हांजो दोस्त SPDC हूंदो न थियणा कम बि तव्हांजा थींदा ही पुट ज़रूरत आहे हिन शयुनि जी असांजा मथे बुज़ुर्ग वेठा आहिनि न मूंखे हैरत लॻी मौलाना असद महमूद जी तकरीर पियो करे असेंबली में ऐं होॾो जेको ॿियो आहे चयो इहो मवाली हिन जो नालो छा ॾे हा अमीन गंडापुरी हीअं थो थिए मां मौलाना असद महमूद खे ॾिठो त जीअं हिकिड़ो माण्हू शींहं वांगुरु गजंदो आहे गजे चई स्पीकर साहब अभी इसको बोलो इस्तीफा दे अभी कल इलेक्शन का ऐलान करो हम लड़ेंगे ये शराबी जालिम लोग पर तो सुञाणा दो तू तो असांखे ललकारी पुटनि जी ज़रूरत आहे अहिड़ा मुजाहिद असेंबली में खपनि अहिड़ा मुजाहिद असांखे ऑफिसनि में खपनि अहिड़ा मुजाहिद असांखे डिस्ट्रिक्ट काउंसिल में खपनि अहिड़ा मुजाहिद असांखे ॻोठनि में खपनि मूंखे यादि आहे दादू तालके जो इजलास हुयो हुन में कुझु दोस्तनि चयो त साईं असां असेंबली में जे लाइ बीठा हुआसीं हे जेके यूनियन काउंसिलनि जा या असांजे पंहिंजा बल्दिया जा इलेक्शन थिया हुन में असां बीठा हुआसीं दोस्तनि असां सां ताउन न कयो पुट ताउन कयो मां तव्हांखे दिली तौर अर्ज़ु थो कयां मिनत थो कयां त दोस्तनि जी मदद कयो माली मदद कयो वोटनि में मदद कयो पर मां मौलवी हा मेरी ज़ाल कान मां तूं गिन वञा अब तूं मौलवी कहिड़ी ज़ाल कंखेसन कुझु कोन तूं गिन वञ वोट ॾिवा मां बरोच आहियां मां छो वञा पुट हे दीन जे ग़लबे जे लाइ करिणो आहे न हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बीबियूं सगुरियूं जिहाद में वञनि थियूं तुंहिंजे मुंहिंजे ज़ालनि तुंहिंजे मुंहिंजे माइरनि लख करोड़ दफ़ा भॼियूं आहिनि हुज़ूर जूं घरवारी वञनि थियूं सहाबा जूं घरवारी वञनि थियूं सहाबा जूं माइरूं वञनि थियूं सहाबा जूं घेरूं वञनि थियूं उहे जहाज़ में वञी सघनि थियूं असां बि सम्झो त कुफर जे मुक़ाबलनि में बीठा आहियूं पंहिंजे अजमे नमूननि खे वठी वञी जमात जे साथियुनि खे वोट ॾियारियो कामयाबु करायो दोस्तनि खे
अल्लाह तव्हांजे गैरतुनि खे क़ाइमु रखे, अल्लाह तव्हांजी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह तव्हांजे अजरनि अमलनि खे बाबरकत बणाए, अल्लाह तव्हांखे सालिहीन सदोरो करे, जमात जो साथ ॾियो, अकेलो न छॾियो असांखे। थोरी तव्हांजी सपोर्ट आहे त असां सॼे दिले खे लोॾे खणी रखियो आहे। अल्लाह ॼाणे सॼे दिले खे लोॾे रखियो अथव। पर जेकॾहिं तव्हां मुकमल साथ ॾियो ऐं उहे ॾींहं अचनि जो असांखे DC SP ते वञण जी ज़रूरत न पए, मदरसे में वेठा जो फ़ोन कयूं, अदा मौलाना मोहम्मद साहब जी साईं डिस्ट्रिक्ट में हे कमु थियो आहे, तव्हां चेयरमैन थिया वेठा आहियो, महिरबानी करे कमु असांजो करे। ऐं उन खां पोइ तव्हां आवा पटेवाला साहब सां ॿुधाए ॾाढी पुराणा आहे, असां ने ॿोली वेठो त पटेला खे ॿोली थी परे हेॾे जी चरिया मुंहिंजो ॿोली वेठो आहे, मां ईंदो था ॾियो। पुट इहे सभु परेशानियूं तव्हां सां ख़तमु थी वियूं, तव्हांजे साथ जी ज़रूरत, साथ ॾींदो जमात जी, असांजे ॾुखनि